प्लेटफॉर्म आहे, को सरकारी दफ़्तर कोन्हे। सर आइंदा आइंदा ईअं न थींदो सर। आऊं आखिरी भेरो चिताव थो ॾियां त आइंदा जेकॾहिं कोताही थी त पोइ तव्हां सां का बि रिआयत न कई वेंदी। जी सर। तव्हां वञी सघो था। परवेज़ छा ॻाल्हाए? कुछ परेशान थो नज़र अची। साहब छा चयई? वही जेको सदाई थींदो आहे, हिकु सबऑर्डिनेट। छा मतलब? सबऑर्डिनेट त सबऑर्डिनेट हूंदो आहे। खैर चलिए हो सके। परवेज़ साहब छा पिया सोचो?